जय झूलेलाल। मुंहिंजो नालो हितांश राज जग्यासी आहे। मां धमतरी छत्तीसगढ़ इंडिया में रहंदो आहियां। माने 7th इंटरनेशनल सिंधी नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन में पार्ट वरितो हुयो, जंहिंमें मुंहिंजे शहर खे मिलाए करे ऑल वर्ल्ड मां 1772 पार्टिसिपेंट्स हुया। तंहिंमें झूलेलाल साईं जी दया सां मां फर्स्ट रैंक आयो आहियां। I am thankful to Sindhi Sangat and Mrs. Aisha Chand ma'am for organizing this competition. मां पंहिंजे मम्मी पापा खे प्राउड फील कराए करे ॾाढो ख़ुशि आहियां। ऐं मां दिलि सां चाहींदुमि कि सिंधी संगत अहिड़ी कॉम्पिटिशन अॻियां बि कराईंदी रहे, जैसा असांजी सिंधी ॿोली हमेशा अमर रहे। जय झूलेलाल।